वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जुमे जे ॾींहुं मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ंदा कयो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त क़यामत जे ॾींहुं जन्नत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब थिए त मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ घणो पढ़ो। जेको माण्हू हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़े थो, अल्लाह तबारक व तआला उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल करणु फरमाए थो। एॾी दुरूद शरीफ़ जी फज़ीलत आहे। तंहिंजे करे जेके इबादतूं आहिनि उहा करे अल्लाह पाक खां दुआ घुरबी आहे त रब साईं क़बूल करणु फरमाए। नमाज़, रोज़ो, ज़कात, हज, ख़ैरातूं वग़ैरह। पर उलमा किराम लिखियो आहे त दुरूद शरीफ़ अहिड़ी इबादत आहे पढ़ण सां ई क़बूल आहे। छो त इन अमल में अल्लाह पाक ख़ुदि फरमाए, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह ऐं मलाइका बि नबीअ ते रहमतूं ऐं सलाम मोकिलिन था। ए मोमिनो, तव्हां बि नबीअ जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ंदा रहो। दुरूद जी हिकिड़ी अहम फज़ीलत आहे। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे तव्हांखे समूरनि मुस्लमाननि खे हमेशह दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिननि आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला 2 हुकुम ज़िक्र करणु फरमाया। फरमाए, रब तुंहिंजे फ़ैसिलो कयो आहे त इबादत करें त ख़ालिस मां अल्लाह जी। पैदा बि मां तोखे कयो, शिकिल बि मां तोखे ॾिनी। क़ुरान पाक में ॼण त मयार ॾींदे अल्लाह पाक फरमाए थो, या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। ए इंसान, तोखे कहिड़ी शइ दोखे में विधो आहे परवरदिगार इज़त वारे खां, जो उन रब तोखे पैदा बि कयो, पोइ सौं कयईं, सुहिणी सूरत ॾिनई। जीअं रब चाहियो ईअं तव्हां असांखे सुहिणो करे पैदा करणु फरमायईं। पोइ उन रब जी तव्हां असांजे मथां बंदगी इबादत फ़र्ज़ आहे। कलमे पढ़ण खां बाद में नमाज़ अहम रुकन आहे इस्लाम जो। क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह पाक बार बार नमाज़ जो ताक़ीद करणु फरमायो। हिन ई महीने में मेराज वारी राति अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नमाज़ तोहफ़े मता करणु फरमाई। ॿिया जेके हुकुम हा दुनिया ते नाज़िल करणु फरमायईं जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए, नमाज़ वारो अहम रुकन अल्लाह तबारक व तआला साईं खे मथे घुराए करे अर्श मुअल्ला ते तोहफ़े मता फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो अखियुनि जो ठारो नमाज़ आहे। हाणे असांजे नबीअ जो अखियुनि जो ठारो नमाज़ हुजे, असां उम्मती नमाज़ जे वेझो ई कोन। पोइ क़यामत जे ॾींहुं कहिड़ो जवाबु ॾींदासीं अल्लाह जे कोरट में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, नमाज़ अहम रुकन आहे। हर शइ निशानीअ सां सुञाती वेंदी आहे। इस्लाम ऐं कुफ़र में फ़र्क़ु करण वारी शइ नमाज़ आहे। नमाज़ खां माण्हू सवाइ इन बेकार आहे। तंहिंजे करे अल्लाह पाक जो ॾिनल सिहत, अकुलमंदी, माल मिल्कियत, इन जो शुक्रानो इहो आहे त जॾहिं इंसान नमाज़ पढ़े थो, अल्लाह जो बि हक़ अदा थिए थो, क़ुरान पाक जो बि हक़ अदा थिए थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ अदा थिए थो, वालिदैन जो बि हक़ अदा थिए थो।
ऐं पंहिंजो बि इंसान हक़ अदा करे थो जो अलाह जी बंदगी करे थो। अलाह जो हक़ इहो आहे त सजदो करे थो, ऐं क़ुर पाक जो हक़ आहे जो इन निमाज़ जे अंदरि क़ुर पाक जी तिलावत फ़र्ज़ु आहे। अलहम्द शरीफ़ पढ़िबो, उन सां गॾु सूरत पढ़िबी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ इन निमाज़ जे अंदरि पढ़ियो वञे थो, ॼण त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि असां हिकिड़ो हक़ अदा कयोसीं। ऐं इन में दुआ घुरी वेंदी आहे, रब नग़फ़िरली वलिवालिदैय वलिलमोमिनीन, रब मुंहिंजा मूंखे बि माफ़ु कर, मुंहिंजे अबे अमा खे बि माफ़ु कर, ऐं मोमिननि खे बि माफ़ु करणु फरमाए। इहो ॼण त समूरनि मोमिननि सां बि ख़ैर ख़्वाही करे रहियो आहे। बेनिमाज़ी ॼण त अलाह जो बि हक़ ज़ाया करे थो, रसूल जो बि हक़, क़ुर जो बि हक़, पंहिंजो हक़, अबे अमा जो, समूरनि मोमिननि जो। अलाह खां दुआ आहे त रब साईं समूरनि मुस्लमाननि खे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियो हक़ अलाह पाक बयानु करणु फरमायो, पंहिंजे अबे अमा सां सुहिणा हलो, उन्हनि जी ताबेदारी कयो। जीअं अलाह पैदा कयो उन जो हक़ बंदगी थियो, त ॿिया ख़िदमत गुज़ार जंहिंजे वसीले सां असां हिन दुनिया में आयासीं, त उहो रिश्तो अबो अमा आहे। तंहिंजे करे ॿिए नंबर में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वालिदैन सां सुहिणे हलण जो सलूक ज़िक्र करणु फरमायो। एहसान जी माना किन आलमनि लिखियो आहे ताबेदारी, माना अबे अमा जो तव्हां चयो मञो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबो जन्नत जो वॾो दरवाज़ो आहे, औसत विचों दरवाज़ो बि चयो वेंदो आहे। दुरूद शरीफ़ कमा सल्लैत अला इब्राहीम वाला आल इब्राहीम। ऐं अमड़ जे कदमनि जे हेठां जन्नत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जलाली पैगंबर हो, अलाह खां दुआ घुरियईं त रब साईं मुंहिंजो जन्नत में रफ़ीक़ केरु हूंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो त फलाणो ॻोठ में फलाणो कमु गोश्त जो कंदो आहे, कासाई याने उहो तुंहिंजो जन्नत में रफ़ीक़ आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, पुछा कंदे हुनखे ॻोल्हे लधईं। किसो तमामु डिघो आहे, बहरहाल राति हुन वटि रहियो। हुन खां पुछा कयईं नालो वग़ैरह, हिनखे उहो ई मिलियो। हे बंदगी करे सुम्ही पिया। राति जो जॾहिं तहजुद जी निमाज़ ते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उथियो, ॾिठईं त हुनजी पोड़ी अमर सिधी थी टेका ॾेई करे अलाह खे सॾे रही हुई त हे अलाह, हिन मुंहिंजे पुट खे हज़रत मूसा नबीअ सां जन्नत में गॾु रहाइजां। यानी अमड़ जे दुआ जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे रिफ़ाक़त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी नसीब करणु फरमाई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी अमड़ वफ़ात करे वई। अल्लाह तबारक व तआला वही मोकिली, ए मूसा तुंहिंजे मथां काफ़ी इम्तिहान आया, अमड़ तुंहिंजी हुई, तुंहिंजे लाइ दुआऊं कंदी हुई, तूं इम्तिहाननि में पास थींदो आहे, तंहिंजे करे हाणे तुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे। सोचे सम्झी ख़्याल सां पंहिंजो क़दम रखिजांइ। यानी नबियनि खे बि पंहिंजे वालिदैन जे दुआ जी ज़रूरत आहे त तव्हां ऐं असां कहिड़ी हैसियत आहियूं। साहबी सॻोरो हो, उनजो रूह परवाज़ न पियो थिए, सकरात हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधायो वियो त फलाणे जे मथां सकरात आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली साईं, हज़रत बिलाल साईं कुझु साहबी मोकिलिया, तव्हां उनजे भरिसां वेही कलमो पढ़ो। उहो कलमो पढ़नि पिया पर ज़बान न पई हले। पोइ अची ॿुधायऊं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई, इन खां पुछा कयो त हिन जी वालिदैन मां को ज़िंदा आहे, पीउ माउ मां? पोइ ॿुधायो आहे त हुनजी अमड़ ज़िंदा आहे। पोइ पाण आया, पुछा कयूं त तूं हिन अलकमे खां राज़ी आहीं या नाराज़ आहीं? अमड़ चयो त मां हिन खां नाराज़ आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबा खे हुकुम कयो त हिन लाइ काठियूं गॾु कयो। जंहिं पंहिंजे अमड़ खे नाराज़ कयो आहे त मां मुहम्मद हिन खे दुनिया जे बाहि में साड़ियां। जॾहिं अमड़ ॾिठो, ॿुधईं इहे लफ़्ज़, त अमड़ अबे अमा जी दिलि तमामु नरम थींदी आहे कि साईं तव्हां मुंहिंजे साम्हूं हिन मुंहिंजे बचे खे बाहि में साड़ींदव।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं तुंहिंजी नाफ़रमानी कई आहे त हिननि जे लाइ इहा बाहि आहे आख़िरत जी, तंहिंजे करे मां हिनखे दुनिया में पोइ अमल उनखे माफ़ु कयो। ॿी सूरत इहा हुई, पाण फरमायोसि या हिनखे माफ़ु कर, पोइ हुन माफ़ु कयो। हुन सहाबी सगोरे जी ज़बान मां कलमो जारी थियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उन खां बाद में हुनजो दम परवाज़ थी वियो। त इन मां अंदाज़ो लाहियो सहाबी सगोरे जूं केतिरियूं इबादतूं हूंदियूं। अल्लाह तबारक व तआला इहो क़यामत ताईं ईंदड़ उमत खे हिकिड़ो सबक़ु ॾिनो। एॾे दर्जे जो सहाबी हुयो, तॾहिं बि इहा तकलीफ़ हुई, साह परवाज़ न पियो थिए, तव्हां ऐं असां कहिड़े माउ जा लाला आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइर, पंहिंजे अबे अमा जी ख़िदमत कयूं, पहिरियों अलाह जी बंदगी कयूं, उनखां बाद पंहिंजे अबे अमा सां सुहिणा थी हलूं। जंहिंजो अबो अमा ज़िंदा आहे उनजे लाइ दुआ जो दर खुलियल आहे। इन ॿिन्ही नेमतुनि जो क़दुरु तॾहिं थींदो आहे जॾहिं उहे हिन जहान मां हलिया वेंदा आहिनि। अबे अमा जो रिश्तो हिकिड़ो अहिड़ो आहे बेलबो, जंहिंमें कोई तमो न आहे। औलाद सां मुहबत हूंदी आहे, औलाद कहिड़े बि क़िस्म जी हूंदी आहे, पर अबे अमा जे लाइ रहम ऐं शफ़क़त ई शफ़क़त हूंदी आहे। किताबनि जे अंदरि अचे थो वॾनि में बरकत आहे। जेके बि वॾड़ा आहिनि उनजो असां क़दुरु कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको असांजे वॾनि जी इज़त नथो करे, नंढनि ते रहम नथो करे, उहो असां मां न आहे। असां मां बेअदबी अची वई आहे। अलाह जी बि बंदगी छॾी आहे, अबे अमा जी ख़िदमत छॾी आहे। ख़ुसूसन इन आयतुनि जे अंदरि अल्लाह पाक फरमाए थो, इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। जॾहिं उहे ॿ ई पोड़प खे पहुचनि या ॿिन्ही मां को हिकिड़ो पोड़प खे पहुचे, पोइ तव्हां उन्हनि जी ख़िदमत कयो। जॾहिं बि हुननि सां ॻाल्हायो त नरम लहजे में ॻाल्हायो। जॾहिं हू तव्हांखे हुकुम कनि त हुनजो चयो मञो ऐं उन्हनि खे उफ़ बि न चओ। किन उलमा किराम चयो आहे त उनजे आॾो ॾुख जे इज़हार मां थधो साह बि न खणो, मतां हिन बचे जे इन थधे साह खणण जे करे अबे अमा खे तकलीफ़ थिए त हिनखे का तकलीफ़ पहुती आहे, इन जे करे थधो साह थो खणे। ऐं उन जे लाइ दुआऊं घुरो, रब रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब तूं उनजे मथां ईअं रहम कर जीअं उन्हनि ॿिन्ही मुंहिंजे मथां नंढाइप में रहम कयो। ॿारु नंढो आहे, राति आहे, ॾींहुं आहे, गर्मी आहे, सर्दी आहे, अमड़ ख़िदमत में गुज़ारे थी। तंहिंजे करे उहे ज़िंदगी नंढाइप वारियूं तकलीफ़ां इंसान संभाले रखी करे पंहिंजी वॾाइप ते नज़र न करे हमेशह ख़िदमत में गुज़ारे। अबे अमा जो थोरो इंसान कॾहिं नथो लाहे सघे। हिकिड़ो आहे जो जेकॾहिं उहो काफ़िरनि जे क़ैद में थी वञे, बानो थी वञे, त पोइ जेतिरी बि रक़म हुजे उनखे जॾहिं आज़ादु कराईंदो, पैसा भरींदो, त उहो बानो हिन वटि थी न रहंदो, हीउ पोइ आज़ादु ई रहंदो। बाक़ी जेतिरी ज़िंदगी आहे इंसान अबे अमा जी ख़िदमत करे त उहो हिकिड़ो थोरो बि नथो लाहे सघे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बाक़ी हीउ जहान नेठि छॾिणो आहे, मौत अचिणो आहे। मरी वञण खां बाद में शरीयत जो इहो हुकुम आहे त जेके वालिदैन जा वास्तेदार आहिनि, मुहबत कंदड़ आहिनि, अबे जा जेके बि दोस्त आहिनि, माण्हू उन्हनि सां साॻियो ई बर्ताव रखे। अमड़ जूं जेके साहेलियूं आहिनि उहे भेनर, उन जूं न्याणियूं वरी उन्हनि सां सुठो बर्ताव रखनि। वॾनि भाइरनि जो अदब करिणो आहे। वॾे भाउ जो अदब ईअं ई आहे जीअं वालिद जो अदब आहे। अमड़ जे वञण खां बाद में मासीअ जो अदब करिणो आहे। साहबी सगोरे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां पंहिंजे अबे अमा जी ख़िदमत न करे सघियुमि, हाणे छा कयां? पाण फरमायो उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार घणो कर, बख़्शिश जी दुआ हमेशह घुरंदो रह। ऐं इहो बि अचे थो अठें ॾींहुं, किन मुफ़सिरनि लिखियो आहे त कहिड़ो बि ॾींहुं अठें जो हुजे, पर भलारो ॾींहुं बरकत वारो जुमे जो आहे। जुमे जे ॾींहुं अबे अमा जे क़बर ते वञी करे माण्हू पढ़े, सूरत यासीन पढ़े, कुल पढ़ी करे बख़्शे अचे। ऐं इहो बि लिखियो अथऊं त क़बर जे ओलह पासे खां बीहजे, ऐं ओलह ॾे मोह कबो आहे मैयत जो। अबे अमा जो मोह जेको आहे क़िबले ॾे आहे, क़िबले ॾे मोह करे, अबे अमा ॾे मोह करे, पेरनि खां जेतिरो थी सघे इंसान पढ़े, पोइ उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे।
इहो बि नेकोकार लिखियो वञे थो। अलाह खां दुआ आहे त रब साईं चाचे जी बख़्शिश करे ऐं दर्जा बुलंद करणु फरमाए ऐं क़बर कुशादी करणु फरमाए। हू पंहिंजा नेकीअ जा कम काफ़ी करे वियो आहे। अलाह खां दुआ आहे त रब साईं क़बूल करणु फरमाए, पंहिंजे रज़ा जो सबबु बणाइणु फरमाए ऐं भाइरनि में उन जे ख़ानदान में रब साईं मोहबतूं पैदा करणु फरमाए, उहे बि दीन जा दाई बणजनि, उलमा सुलह सां अहिड़े तरीक़े सां हलणु चलणु ऐं मोहबत रखनि। जेके मूं अल्फाज़ चया अल्लाह तबारक व तआला क़बूल करणु फरमाए, मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अव्हांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हमेशह असांखे ख़्यालु अॻिते हुजे। गुनाहनि जे करे दिलि कारी थी पवंदी आहे। साहबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, उन जे सफ़ाईअ जो कहिड़ो तरीक़ो आहे? पाण फरमायूं मौत खे घणो यादि कयो ऐं ज़िक्र कयो। निमाज़ भी ज़िक्र आहे, क़ुरान पाक जी तिलावत भी ज़िक्र आहे, अल्लाह जो नालो वठण भी ज़िक्र आहे। इन ज़िक्र करण जे करे दिलि साफ़ थींदी, मौत खे यादि करण जे करे पोइ गुनाह न थींदो। इन ज़िक्र अज़कार जे करे दिलि साफ़ थींदी वेंदी, क़बर खे माण्हू अॻियां रखंदो त नेकियूं करणु सवलियूं थींदियूं, गुनाहनि खां बचणु आसान थी पवंदो। दुआ आहे अल्लाह साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।